कदम गणी उतरा गुलाम आजाद कर। ओ सैयदा काश मां अली के भी मौको मिले, मां भी महबूब जी दावत कया। ओ मुझा प्यारा मुसलमान भा हजरत अली मुर्तजा ख्वाहिश जो इजहार कयो। हजरत सैयदा कायनात अम्मा खातून जन्नत फरमायो अली तो देर छाजिया टाइम वठना। हजरत मौला अली मुश्किल कुशा फरमायो सैयदा मां इतरा गुलाम आजाद किया करे सकंदस, एतरे असहाबल जी किया मां दावत कंदस। या रसूलुल्लाह जी लत जिगरा पान सीने ते हथ हणी फरमायो अली टाइम वठण तुझो कमा, इंतजाम करण मां सैयदा कायनात जो कम आहे। इन खानदान गुरबत अल्लाह पाक का घुरी वरती। केर इहो न समझे त महबूब पाक गरीब हा या महबूब जो खानदान गरीब हो। मुझे महबूब पाक जी फरमाना पान फरमाए तो लौ शिअतु लसारत मायल जिबाल ज़हबन व फिद्दा। पान फरमायो मां जेकॾहिं चाहिया त पूरी दुनिया बिलखुसूस मके ऐं मदीने जा जबल सोन चांदी जा थी मुझे पुठा ईअं डोड़न जीअं बकरी जो बच्चो धनार जे पुठा हलंदो। पर पाण फरमायो दुनिया जीफतुन व तालिबुहा किलाब। असां के दुनिया जी तलब ना है। मुझे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुरबत पसंद हा। हजरत सैयदा तैयबा ताहिरा अम्मा आयशा सिद्दीका थी फरमाए त असां महबूबन के